सीता रोड वासिण शागिर्दियाणी के कत्ल केस में अहम अग भराई। पुलिस केस में नामज़द मुख्य जवाबदार के गिरफ्तार करण की दावा कई है। महीनो अग गोठ मोहब जूणेजो मां अगवा बाद हथ पेर बधी घुटा ॾेई बेदर्दी से कत्ल कयल 9 क्लास की शागिर्दियाणी नगीना चांडे जो कातिल संदसि मासात महताब चांडियो निकितो है। दादू पुलिस पारां जारी कयल वीडियो बयान में जवाबदार महताब चांडियो पंहिंजे साथी शौकत चांडियो सां गॾु नगीना चांडे के कत्ल करण जो एतराफ़ कंदे चयो आहे त हुननि 3 महीना अॻु नगीना चांडियो के धोखे ज़रिए घुराए बलूचिस्तान के इलाइक़े सूराब में रखियो, जिते ख़र्च जा पैसा ख़त्म थी वञण बाद खेसि घर छॾण लाइ सीता रोड भरिसां ॻोठ मोहब जूणेजो में आंदो त नगीना घर वञण खां इनकार कयो। जवाबदार ॾोह जो एतराफ़ कंदे वधीक चयो आहे त नगीना जे इनकार बाद हुननि घुटा ॾेई खेसि क़त्ल करे छॾियो। जवाबदार महताब चांडियो के निशानदही बाद पुलिस बलूचिस्तान के इलाइक़े हब चौकी भरिसां छापो हणी कत्ल में मुलविस बे जवाबदार शौकत चांडे के गिरफ्तार करण की दावा कई है। याद रहे तो महीनो अग सीता रोड भरिसां ॻोठ मोहब जूणेजो में 9 क्लास की शागिर्दियाणी नगीना चांडे जो पलाल मां घुटा ॾिनल लाश हथायो हो। तुझो नालो छा है? महताब। कंहिंजो पुटु आहे? इल्ताब पाण केरु आहे? चांडियो। किथे वेठा आहियो? गुलसन जो घर। छा थियो इहो नगीना चांडे वारो किसो? इहो वारदात कीअं कई? हिन जो 3 महीना पहिरियां मूंसां ॻाल्हाईंदी हुई, पोइ हिनखे ॾिनोसीं असां ॾटो अच असां सां मिल असां सां। हा, पोइ हितां वरी असां हिनखे बलूचिस्तान वठी वियासीं। आई जो असां वटि केरु केरु वठी आयो? मां ऐं शौकत। शौकत केरु आहे? ज़ात जो चनो आहे पर ज़ातूं त 2-3 थो सॾ रहाए पियो। कहिड़ियूं? बिरोही ऐं चांडियो। उहो तुंहिंजो कीअं वाक़ुफ़ु आहे? उहो उन सां गॾु कमु कंदो आहियां। हा, पोइ हिनखे बि मूं घुरायो, हिनखे बि घुरायो त पोइ असां वियासीं त हिनखे वठी बलूचिस्तान। कंहिंखे? नगीना खे। हा, वियासीं पहिरियां हिनखे सीता राति रहाईसीं, हितां वरी सबू ते वियासीं असां खेरपुर मां गाॾी कईसीं जेका वियासीं असां लाड़काणे मां गाॾी पकितीसीं जेको सूरा वियासीं असां। सूरा में असां 5 ॾींहं रहियासीं, 6 ॾींहं असां वापसी थियासीं। वरी उन खां पोइ असां हिते जो आयासीं त रस्ते ते हिकिड़ो पीर आहे भाली, हिन खां सिंधी ॿूटनि खां हिते पीर आहे हिकिड़ो। पोइ हिते जो हिन सां ॻाल्हि कयमि त मां तोखे हींअर वापसी थो कयां, न मूं वटि रुपयो आहे न कुझु, जेके मूं वटि 5 रुपया हुया सो बि खपी विया, उते ख़र्चु कयासीं। वरी उन खां अलावा हिननि वटि मोबाइलियूं ॿिन्हिनि वटि हुयूं, 2 मोबाइलियूं खपायूंसीं असां। उन खां पोइ हिन चयो मूंखे त तूं मूंखे वापसी न कर, हिन खां सुठो आहे मूंखे मारे छॾ। पोइ वरी असां वेही सोच कईसीं, उन खां पोइ हिनखे वठी आयासीं असां पलाल ते। हिते केरु केरु हुयो? 3 ॼणा हुयासीं। केरु केरु? शौकत ऐं महताब, असां 3 ॼणा हुयासीं। हा, उन जी जॻह ते हिनखे पलाल ते वठी वियासीं। पलाल ते हिनखे असां कुटो ॾिनोसीं। हिन चयो असांखे मारे छॾ त बहितर आहे, बाक़ी वापसी न कजां। उन खां पोइ हुनखे मारे छॾियोसीं। छा सां मारियो? हथनि सां। रोज़ को घुटो? उहो असां पछाड़ी में बधोसीं। छा में? ॻिची में। पहिरियों हथनि सां मारियो घुटा ॾेई? हा। मारण महिल केरु केरु हुयो? मारण महिल शौकत ऐं मां। हथायो हो। HSTV न्यूज़ सीता रोड।